सहयोग फाउंडेशन जे तरफ़ां तव्हां सभिनी दर्शकनि जो अॼु हिन अंजुमन में सिंधी सर्वेच प्रोग्राम में हार्दिक स्वागत आहे। मुंहिंजा दोस्तो, सिंधी ॿोलीअ जे सुहारे शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रसाले में हिकु पूरो सुर आहे, सुर सामूंडी सुर सामूंडी। सिंधियुनि जे तहज़ीब जी इहा शानदार तारीख़ आहे। उन जे हिकु हिकु लफ़्ज़ में सिंधियुनि जी हुनुर, सिंधियुनि जी मेहनत, सिंधियुनि जो अकुल, सिंधियुनि जे फ़हम हिकिड़ो वॾी क़दुरदानी आहे। सिंधी ॿोलीअ जे सरताज शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रसाले में हिकु पूरो सुर आहे, सुर सामूंडी सुर सामूंडी। सिंधियुनि जे तहज़ीब जी इहा अनोखी शानदार तारीख़ आहे, जंहिंजे लफ़्ज़ में सिंधियुनि जी हिम्मत, अकुल ऐं फ़हम जो ज़िक्र अचे थो ऐं हिकु सिदक सां उनखे बयानु कयो वञे थो। सदियुनि जे पननि में सिंधियुनि जी तारीख़ इन ॻाल्हि खे खुलो खुलिया क़बूल करे थी त सिंधियुनि गोॾो गोॾे ते चाढ़े पंहिंजे तक़दीर ते रुनो कोन। हुन पंहिंजे तक़दीर खे कोसण जे बजाए पंहिंजे कर्म सां पंहिंजी क़िस्मत खे ठाहियो ऐं उनखे वधायो। मुंहिंजा दोस्तो, जॾहिं कि चंद मैलनि जो सफ़र करण बि हिकु ललकार हुई, उन वक़्तु सिंधियुनि पंहिंजो घर बार छॾे, माल जा गोराब बराए, हज़ारे मैलनि जो सफ़र तय कंदे धरतीअ जे कोने कोने में वञी पंहिंजो डेरो कयो ऐं पंहिंजे धंधे वापार जो वाधारो कयो। इन करे जाग्राफिकल सरहदुनि जे खाननि में सिंधी जिते किथे वसिया ई पिया आहिनि। सिंधियुनि जिते जिते पंहिंजो डेरो ठाहियो, जिते हू वसिया, उते पंहिंजे हुनर जो, पंहिंजे वापार जो, धंधे जो त सिको ॼमायो, पर उन सां गॾु पंहिंजे वहिंवार, जेका सचाई ऐं ईमानदारीअ सां हुननि पंहिंजो वहिंवार रखियो, उन हर मुल्क में सिंधियुनि जी इज़त वधाई। मुंहिंजा दोस्तो, अॼु अहिड़ी हिकु शख़्सियत सां, जेके ख़ासि इंग्लैंड मां अॼु हिन सिंधी सर्वेच प्रोग्राम में शिरकत लाइ असां वटि आया आहिनि, उहे आहिनि मिस्टर करतार लालवाणी, जंहिंजो असीं हिते हार्दिक स्वागत कयूं था। मिस्टर करतार लालवाणी साहिबु, तव्हांजो अॼु हिन अंजुमन में हार्दिक स्वागत आहे। सभ खां पहिरीं असांजा दर्शक इहो ॼाणणु चाहींदा त तव्हांजा वॾा या तव्हां जेके आहे सिंध जे कहिड़े ॻोठ, कहिड़े सरज़मीन सां वाबस्ते आहियो? मुंहिंजो जनम जो ॾींहुं 1931 में हो ऐं कराची में, ऐं मुंहिंजो फादर बि, मुंहिंजो पिता बि उते ई कराचीअ में ही तव्हांजो बेस हुयो? कराचीअ में ही? एवरीथिंग, फादर ऑल्सो, मदर ऑल्सो फ्रॉम कराची, एंड my grandfather was of course in railways. तव्हांजे वॾा मुंड खां वठी कराचीअ में रहिया? कराची में, yes. उते तव्हांजे वॾनि जो कारोबार कहिड़ो हुयो? मुंहिंजे ग्रैंडफादर जो कारोबार रेलवे में हो, वर्किंग इन रेलवेज, एंड देन मुंहिंजो फादर शुरू कयो केमिस्ट शॉप 1920 में। उहो केमिस्ट शॉप बि उते कराची में? कराची में, हा, 1920 में शुरू कई ऐं उहो वधी 1935 में सिंध में वॾी में वॾी केमिस्ट शॉप उहा आई। पोइ थोरी मैन्युफैक्चर बि शुरू कई। तव्हांखे यादगिरी आहे त हुन जो नालो छा हो? जयतीरथ एंड कंपनी। जयतीरथ एंड कंपनी हिकिड़ो रेप्यूटेड नालो हुयो हुन। ॿियो दवाउनि जो मैन्युफैक्चर शुरू कयईं उते कराची में शुरू कयईं, एकदमि पार्टीशन थियो, हुनजो कैस्टोफिन कंपनी नालो। त मुंहिंजो शुरू खां ई इंट्रस्ट दवाउनि में हो। पोइ मूं अची बॉम्बे में, कराची में मां हुउसि मॉडल हाई स्कूल में छबलानी जो, एंड देन बॉम्बे आई डिड स्कूलिंग अगेन, फिनिश माई मैट्रिक एंड देन डिड माई जैन कॉलेज में। न, तव्हां सिंध जे ज़मीन खे अलविदा कॾहिं कयो? कॾहिं? 47 में, जीअं ॿिया सिंधी आया पार्टीशन जे दौरान ई कराची। उन वक़्तु अञा तव्हांजो तालीम चालू हुयो? यस, तालीम चालू हो, ऑफ कोर्स। हा, मां उन वक़्तु
मैट्रिक खां 2 दर्जा घटि हुउसि। अच्छा, जॾहिं तव्हां सिंध छॾी? सिंध छॾी आहे। पोइ बॉम्बे में अची मैट्रिक करे। कहिड़े स्कूल में हिते अची एडमिशन? बॉम्बे में प्रीमियर हाई स्कूल सिंधी स्कूल, प्रीमियर हाई स्कूल सिंधी ग्रांट रोड ते थियो। त तव्हां उहा अरबी सिंधी पढ़िया? अरबी सिंधी, हा, लिखणु पढ़णु सभु अचे थो पियो। अचे थो, दैट्स राइट। सो दैट्स ऑल। देन पोइ मां फार्मेसी पढ़ी जैन कॉलेज में। पोइ फार्मेसी डिग्री करे अहमदाबाद में। पोइ मां लंडन वियुसि, हुते वरी फार्मेसी डिग्री करे पोइ वरी वियुसि बॉन जर्मनी में PhD करण लाइ। उहा ख़तमु करे। तव्हां उहा डॉक्टरेट कंहिं में कई आहे? फार्मास्यूटिकल केमिस्ट्री। ओके। सॼो फार्मेसी जो कमु शुरू रिसर्च उन में एंड अॻियां। उन वक़्तु जेका लॾ पढ़ाइण पे हली, जेके पार्टीशन जो दौरु हो, सभिनी सिंधियुनि ते कुझु न कुझु दहराम रसियो, सभिनी कुटुंबनि परिवारनि कुझु भोॻियो। हा, तव्हां ते बि उन लॾ पढ़ाइण जो कोई असरु थियो की? थियो ज़रूरु। असीं सभु धंधो पाणी सभु छॾियासीं ऐं असीं सिखनि खे त वधीक डेंजर हुई। असीं जल्दी निकिरी आयासीं बिकॉज़ सिख जीअं पंजाब मां मुस्लिम रिफ्यूजी आया कराची में, त फस्ट डेंजर वॉज द सिख्स। वी लेफ्ट अर्ली लिविंग एवरीथिंग देयर। हिते अचण सां त किथे अची सेटल थिया? हिते अची कोलाबा में मुंहिंजे पीउ खे कुझु सेविंग्स हुयूं मोकिलियूं अॻु में। सो कोलाबा में फ्लैट वरितईं, उते रहियासीं। कोलाबा में जॾहिं तव्हां हिते पहुता त हिंदुस्तान में रहंदड़ सिंधियुनि या उन वक़्तु जेके सिंधी आया लॾ पढ़ाइण करे, उन्हनि कुझु मदद कई तव्हांखे? उन्हनि मॉरली मदद ज़रूरु कई, भई आदर भाव वेलकम। उन्हनि में नानक मोटवानी जो ही वाज द लीडिंग इन द फोरफ्रंट, शिकागो रेडियो वारो, दैट्स राइट। उन्हनि जी सपोर्ट रही? उन सपोर्ट सभिनी सिंधियुनि खे वेलकम करणु जेको थियो। ॿिया बि जेके बॉम्बे में सिंधी हा सभु यूनाइटेड हुआ, पर सिंधियुनि खे ख़ासि मदद मिली कोन बॉम्बे में। हिकिड़ो सिंधी सेक्रीफाइस सॼे इंडिपेंडेंस इंडिया लाइ, द मैक्सिमम सेक्रीफाइस फॉर सिंधी, द रियल सेक्रीफाइस। ऐं उन लाइ तमामु अफ़सोस जी ॻाल्हि आहे त सिंधियुनि लाइ न को कुझु ख़ासि थियो, न को कुझु मिलियो। पंहिंजे बल सां महिनत सां थोरो अॻियां वधिया, जेको बि मुक़ाम हासिल कयो आहे पंहिंजे ताक़त पंहिंजे बल ते। बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां छा था फील कयो त जॾहिं असां सिंध छॾीसीं पई या असांखे सिंध छॾण लाइ चयो वियो, त उन वक़्तु के वाइदा कया विया हा असांजे अॻवाननि, उहे सभु उन्हनि निभाया हिते अचण खां पोइ? मां कुझु एकड़ ॿेकड़ को निभायो हूंदो, बाक़ी मूंखे त मां चङो एक्टिव हुउसि हुन में सियासत में। तव्हां हुया हुन वक़्तु? हा, मां हिते आयुसि हिन बॉम्बे में, हिते मां 16 साल जो हुउसि। अच्छा। चङो अलर्ट, मां अख़बार हमेशह पढ़ंदो हुउसि, न्यूज़ एवरीथिंग, ऐं चङो एक्टिव हुउसि। ऐं असीं वेंदासीं हुते कल्याण में उन ॾींहंनि में, कोलाबा मां। हा, त वञी कुझु मदद कयूं, हेल्प कयूं। एंड उन दृश्य खे ॾिसंदे कुझु अहिड़ी ॻाल्हि तव्हांजे ज़हन में अचे थी त सिंधी कीअं उन रिफ्यूजी कैंप्स में रहिया, जेके मिलिट्रीअ जूं उहे बैरक्स हुयूं जिते मिलिट्रीअ जो बि हेठे तबिके वारा माण्हू, उन में सिंधियुनि खे सथियो वियो? कुझु अहिड़ी यादगिरी तव्हांजे ज़हन में? हा, मूं ॾिठो हुते कैंप्स में जीअं तमामु बुरी हालत हुई, तमामु ग़रीब, किथां वेल टू डू, सॼे हिंदुस्तान में सभिनी खां एडवांस्ड अॻियां जिन जो सुधारो कयो पंहिंजे धंधे में, रहण जूं कंडीशन, एजुकेशन लाइ। सॼे हिंदुस्तान में हुन वक़्तु एजुकेशन हुई 50% जेके लिखी पढ़ी ॼाणनि, असां सिंधियुनि में 95% लिखी पढ़ी ॼाणनि। सॼो ॾाढो तमामु एडवांस, सॼो रियल सफ़र मीन्स रियल सफ़र, इट वॉज कंप्लीट अपरूटिंग, सॼे जड़ खां असुल उखाड़े छॾियो। तव्हां बम्बई भारत जी हीअ ज़मीन खे छॾे लंडन ताईं कीअं सफ़र कयो? हा, मां लंडन पढ़णु वियुसि ऐं मूं सां पढ़ी मोटी ईंदुसि। ऐं जीअं मुंहिंजे फादर जी हिते फैक्ट्री हुई दवाउनि जी, हिते कंदुसि, पर उते पढ़ण खां पोइ मूं वरी PhD कई जर्मनी में। त मूंखे रिसर्च में शौक़ु हो, भई खोजना करण लाइ। एंड पोइ उते वधीक रहियुसि। त पोइ मुंहिंजो ॿियो नंढो भाउ आयो, त पोइ मुंहिंजो पेरेंट्स बि पोइ 1962-63 में फैक्ट्री विकिणी, उहे बि अची विया लंडन शिफ्ट। पर हिते अञा ताईं तव्हांजो धंधो वापारु राइट आहे? पोइ उते लंडन में जॾहिं मुंहिंजो कारोबार हलियो दवाउनि जो, मां हिकु पहिरियों इंडियन हुउसि जिन दवाऊं शुरू कयूं 1965 में। एंड
उन वक़्तु 1970 में नाइजीरिया में शुरू कयमि ऐं वरी 1980 में बॉम्बे में अची फैक्ट्री विधमि। या कहिड़े क़िस्म जूं दवाऊं ठाहियो था तव्हां? मुंहिंजूं दवाऊं ऐं जीअं नॉर्मल आहिनि ॿियनि कंपनी जूं कुझु उहे बि आहिनि, पर मुंहिंजूं ख़ासि हिकु हिकु सेक्शन में जेका मुंहिंजी दवा आहे उन में ख़ासि बेनिफिट एक्स्ट्रा। इवन रवा जी कॉफ सिरप, उन में मुंहिंजो पहिरियों कॉफ सिरप हो इंडिया में जेको शुगर फ्री, त डायबिटीज़ वठी सघनि। अच्छा, हा, पहिरियों हिंदुस्तान में पहिरियों शुगर फ्री कॉफ सिरप पहिरियों, ऐं एंटासिड पेट में जलन थींदी आहे उनजो उहो पहिरियों शुगर फ्री असांजो। उन में वरी एल्यूमिनियम विझंदा, उहो तमामु ख़राबु आहे। धातु थियो, हा, धातु उहो आहे, उहो विझंदा आहिनि इन में एंटासिड में। त मूं पहिरियों मुंहिंजो दवा हुई जंहिंमें असां उहो कोन विधो, उन बदिरां ॿियो बेटर शयूं विझी। त एल्यूमिनियम जो ब्रेन ते बि ख़राबु इफेक्ट आहे ऐं सेक्स ते बि ख़राबु इफेक्ट आहे। त इहे जस्ट ॿ एग्ज़ाम्पल आहिनि, हिकु हिकु दवा जेका असां ते विधी आहे। ॿियो मेन असांजो विटामिन ताक़त लाइ, जनरल हेल्थ, त माण्हू हेल्थ ई अहिड़ी इम्प्रूव करे त अॻियां बीमारियूं न थियनि, घटि थियनि। ऐं उन में असांजे लंडन में मुंहिंजूं जेके 15 खनि दवाऊं आहिनि, उन मां 6 दवाउनि जो लंडन में नंबर 1 आहिनि ऑफिशियली गवर्नमेंट। जेका हिते दवा मैन्युफैक्चरिंग कई वञे थी, जेका हिते ठाही वञे थी, उन जी मार्केटिंग लंडन में आहे। हा, लंडन में आहे। लंडन में शुरू कयोसीं 15 खनि प्रोडक्ट। उन मां असां बॉम्बे खे ॾिनियूं आहे कुझु, मुंहिंजी बॉम्बे फैक्ट्री 5 प्रोडक्ट्स। अच्छा, बाक़ी 20-25 पंहिंजूं हिते लोकल, जीअं कॉफ सिरप आहे उहे लोकल डेवलप करे, पर अॻे हिकु हिकु में नई आइडिया। लंडन में असांजूं 6 दवाऊं जेके आहिनि उहे नंबर 1 आहिनि प्रेगनेंसी लाइ, बोन्स लाइ, कैल्शियम एंड स्किन, हेयर, नेल्स। त उहे ऑफिशियली मञियूं वयूं आहिनि गवर्नमेंट मां, रिकग्नाइज़। दैट्स नंबर 1 इन यूके मैक्सिमम सेलिंग। ऐं असांखे क्वीन जो अवार्ड मिलियो, ऑल्सो क्वीन्स अवार्ड फॉर एक्सीलेंस, for this research work and handling the whole business, excellence in awards जी ॻाल्हि निकिती आहे त तव्हांखे त काफ़ी अवार्ड्स मिलिया आहिनि। दर्शकनि खे ॿुधायो ॿिया कहिड़ा कहिड़ा अवार्ड्स? राइट, मुंहिंजे अवार्ड में ऑफ कोर्स हिकिड़ो अवार्ड मिलियो द बिज़नेस लीडरशिप, ॿियो साइंस जो साइंस अवार्ड, उहो साइंस मिनिस्ट्री मूंखे लंडन मिनिस्टर ऑफ साइंस आहे उन ॾिनो। उन में छा जो मुंहिंजी हिकिड़ी दवा HIV एड्स में नंबर 1 आहे, जंहिंजे लाइ दुनिया हींअर काफ़ी परेशान आहे। दैट्स राइट, नंबर 1 आहे। तो टेस्ट कयो गवर्नमेंट हॉस्पिटल, 3 साल ट्रायल करे जॾहिं रिज़ल्ट निकिती त इट मेड वर्ल्ड न्यूज़ इन दी एड्स जर्नल। सो उन ॾिनो। उहा दवा कामयाबीअ जे मंज़िल ते आहे। हा, हुन सां एड्स रोके सघिजे थी। एड्स उन सां स्लो थी सघे थी। अच्छा, एंड बॉडी खे पावर मिले थी, इम्यून सिस्टम, त बॉडी कैन फाइट बैक। ओके, माना उहा शक्ति प्रदान थिए थी पई। यस, इम्यून सां शक्ति, बस डायरेक्ट इफेक्ट। एंड इट वाज डिस्कवर्ड बाय द गवर्नमेंट। ऐं उन जी जो ट्रायल कयो गवर्नमेंट हॉस्पिटल, उन जी कॉस्ट ई कुझु 16 करोड़ ट्रायल जी। उहो नेस्ले फाउंडेशन, उन ॾिनो, उहो पैसा उन्हनि ॾिना, पर प्रोडक्ट असांजी। एंड ट्रायल जॾहिं थियो त प्रोडक्ट जो कॾहिं नालो न विझंदा आहिनि, पर असां नालो विधऊं प्रोडक्ट जो, भई बिकॉज रियली वर्कड। सो बिकम नंबर 1 एंड इम्यूनिस। उन खां अलावा ॿिया अवार्ड्स? ॿिया अवार्ड्स घणेई, एशियन ऑफ द ईयर, साल ते एशियन ऑफ द ईयर, इंडियन, पाकिस्तानीज़, श्रीलंकन, एशिया जे अंदर जेको आहे उन मां। हा, उहो 2 साल अॻु में उहो मिलियो। एंड मुंहिंजो पुटु बि साइंटिस्ट आहे ऑक्सफोर्ड में। ही इज़ द यंगेस्ट प्रोफेसर ऑफ मेडिसिन, ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में, TB जो हेड ऑफ TB। ऐं उन जी जेका TB रिसर्च हुई, उन जी त मुंहिंजे घणो अॻियां वञी त प्रॉपर वर्ल्ड न्यूज़, BBC में ॾींहं में 10 भेरा हो इन न्यूज़ लाइ TB डायग्नोस करण जो। ऐं उनखे लास्ट वीक इंडियन हाई कमीशन ॾिनो अवार्ड साइंटिस्ट ऑफ द ईयर। ओके, जस्ट 5 ॾींहं अॻु में घुराए। सो वी जस्ट वर्किंग
सुठो मान मर्तबो तव्हां उते कमायो आहे, तमामु सुठी yes, ॻाल्हि आहे। पर ॿाहिरि दुनिया जा जेके माण्हू आहिनि उहे सिंधी शख़्सियतुनि खे उते कहिड़ी निगाह सां ॾिसनि था? तमामु सुठी तरह जो सिंधी जो कल्चर एंड ऑल दैट प्रेजेंटेशन इज क्वाइट नाइस, दे मिक्स वेल। उन्हनि जे वफ़ादारी ईमानदारी सां मुतासिर आहिनि। यस, वेरी वेल, बिल्कुलु बिल्कुलु। धंधे में बि, प्रोफेशनल वर्क में बि अॻियां आहिनि। उते हेड ऑफ द एशियन मेडिकल एसोसिएशन जो सिंधी आहे हिकिड़ो, अच्छा, डॉक्टर। तो चङो अॻियां वधी कमु करे। भला असांजा सिंधी परॾेही भाउर जेके हिंदुस्तान खां ॿाहिरि वञी सेटल थिया आहिनि, उहे भारत जे सिंधियुनि लाइ छा था फील कनि? उहे आई थिंक सिक घणी आहे तमामु। मूंखे त हमेशह हुई एंड आई कैन सी सभु को चाहींदो आहे ध्यानु सॼो सिंधी जो क़ौम जो। हींअर जेको कल्याण में थियो हिते सॼे वर्ल्ड में, सॼे वर्ल्ड में सिंधियुनि जो, इंग्लैंड में जिते किथां ईमेल्स कमिंग ऑल दैट, ॾाढो कंसर्न हो। हीअ त राम जेठमलानी टाइम ते अची वियो। राम जेठमलानी इज़ वेरी पॉपुलर अमंग सिंधीज़ अब्रॉड। हा, हिन ॾाढो सुठो कमु कयो आहे एंड तमामु सेल्फलेस, छा चइबो सेल्फलेस खे, वेरी सेक्रीफाइसिंग नेचर। तव्हां लंडन में पंहिंजे सिंधी ॿोली ऐं कल्चर खे बचाइण लाइ के संस्थाऊं जोड़ियूं आहिनि? हाँ, उते लीडिंग संस्था जेका लंडन में आहे, इन जो सिंधी एसोसिएशन ऑफ यूके बि आहे, सिंधी नारी सभा, बोथ आर वेरी एक्टिव एंड दे सिंधी एसोसिएशन यूके इज़ अबाउट मोर देन 30 years एंड सिंधी नारी सभा उहा बि 25-30 साल खां हले पई। दे बोथ डू गुड वर्क, चैरिटी। उन्हनि संस्थाउनि जो मुख्य कहिड़ो कार्य रहियो आहे? ऐं हिकिड़ो त कल्चर, सिंधी कल्चर अमंग दी अदर इंडियंस ऑल्सो, अच्छा, एंड सम इंग्लिश MPs, तव्हां पार्लियामेंट जा ईंदा आहिनि, उन्हनि खे बि इंटरटेन करिणो। ऐं मुंहिंजो असांजी जेका सभ्यता आहे उहा नॉन सिंधियुनि ताईं बि, नॉन इंडियन ताईं बि तव्हां सही तरीक़े सां पहुचाइण जी कोशिशि। बिल्कुलु, हा हा, पर असीं चङी महिनत शौक़ सां कंदा आहियूं उहो त। एंड दे एप्रिशिएट, दे नो, दे डू इन माय। को मूंखे सभु को सिख सम्झंदा आहिनि। दे डोंट थिंक आई एम सिंधी शुरू में। सिंधी सिख, हा, सिंधी सिख त सिख सम्झी मूंसां ॻाल्हि कंदे सिंधी ॻाल्हि निकिरंदी आहे त दे एप्रिशिएट, भाई दे आर कल्चर पीपल सिंधी, उनखे ॾे वठ में, सिधा व्यवहार में सिधो। पर ॿाहिरि सेटल थियण जे करे शादियुनि मुरादियुनि में कुझु फ़र्क़ु पियो आहे? ॿारनि जूं शादियूं त आख़िर करणियूं हाँ, घणे भाङे सभु अची सिंध में कंदा, पंजाब हिते बॉम्बे में अची, इंडिया में अची हिते कंदा आहिनि, ऐं या इंटरनेशनली दुबई में, जापान में, पर सिंधियुनि टू सिंधी पर थोरियूं आहिनि तमामु। मुंहिंजो 5% हूंदियूं जेके सिंधीज़ ॿाहिरी कास्ट में, पर घणे भाङे सभु पंहिंजे देश में अची करे। तव्हां काफ़ी संस्थाउनि खे, पोइ उहे हिंदुस्तान जूं हुजनि या हिंदुस्तान खां ॿाहिरि लंडन, USA, हांगकांग, सिंगापुर, यूरोप, हिन साइड जो हुजनि, काफ़ी मदद कई आहे संस्थाउनि खे। उहो त हाणे उन्हनि संस्थाउनि में कहिड़ियूं मुख्य आहिनि जिन जो कार्य तव्हांखे तमामु सुठो लॻे थो? वेल, मुंहिंजो मेनली इंग्लैंड में आहे, पर हिते ॿी आहे इंटरनेशनल सिंधी सम्मेलन USA में, लास्ट ईयर जंहिंजो हींअर बॉम्बे में हो, सहयोग फाउंडेशन कयो। ऐं लास्ट ईयर पहिरियों भेरो UK में कयूं असां सभिनी गॾिजी सपोर्ट कई टू रियली मेक इट सक्सेस, मेक अवेयरनेस। मेन केतिरनि सिंधियुनि खे ख़बर कोन हुई, उन्हनि खे बि आई, भई आहे असांजो। पर हूअं लंडन में त ऑफकोर्स भई जीअं असांजो दिवाली आहे, चेटीचंड आहे, उहे त रेगुलर मञा वेंदा आहिनि, सेलिब्रेशन थींदा रेगुलर। हा, ऑल द टाइम। ॾियारी ऐं चेटीचंड ॿ मुख्य त्योहार जेके आहिनि। ईअं जनरल बि त गेट टुगेदर्स थींदा आहिनि, जनरल त थियनि पिया। हा, सिंधियुनि में मोहबत आहे पाण में? हा, यस, ॿधी अथनि, यस, चङी तरह।
एंड हिक ॿिए खे हेल्प करिणो एंड सर्टनली त सिंधी जेके लंडन में आहिनि उन चङी इन्फ्लुएंस नाजिर एंड सिंधी जी बि आहे. अच्छा नाजिर में वॾी सिंधी प्रेजेंस Community आहे, आहे. प्रेजेंस तमामु बिग प्रेजेंस. उन्हनि वारी 70-80% जो कनेक्शन लंडन सां ई आहे. नाइजीरिया वारनि Yeah, सिंधियुनि जी. पर भाई लंडन इंडिया दैट्स ऑल. पर तमामु लंडन. तव्हां सिंधी सिख आहियो. Yeah. श्री गुरु ग्रंथ साहिब जी फिलासफ़ीअ में तव्हांजो विश्वास आहे. गुरु साहिब जी फिलासफ़ी असांखे छा थी सेखारे? फिलासॉफी ऑल्सो ॾिसंदा त सॼे हिंदुस्तान में सिखिज़म रही पंजाब में, पर पंजाब खां ॿाहिरि जिते घणे भाङी वई सिंध में. माण्हू अॼु ॾींहुं पुछंदा आहिनि इहो छो सिंध में थियो, छो न. छो सिंधियुनि जो जेको सुभाउ आहे, जेको हुनजो कल्चर आहे, उन में इट ब्लेंड्स वेरी नाइसली, यू नो. ऐं शाह अब्दुल लतीफ़ जी फिलासॉफी, गुरु नानक फिलासॉफी में कोई फ़र्क़ु नथो नज़र अचे. फ़र्क़ु ई कोन्हे. ईअं बि चइजे भाई थोरो फ़र्क़ु आहे, थोरो बि कोन्हे सभु. सो दैट हेल्प सिंधीज़ टू अंडरस्टैंड गुरु नानक इमीडिएटली बिकॉज शाह अब्दुल लतीफ़ हिते गुरु नानक ऐं गुरु नानक जो वरी छा जो सीरीज़ ऑफ गुरु वन आफ्टर अदर. शाह अब्दुल लतीफ़ शुरू थियो उते ई पूरो थियो, पर गुरु नानक खां पोइ 10 गुरु ॿिया नशीन ॿिया बि गुरु थींदा रहिया. ॿियो गुरु ग्रंथ साहिब पछाड़ी में कंपाइल थियो, उहो वरी शाह अब्दुल लतीफ़ जो वाज़ ओनली 1%. हुनजो शाह जो रसालो आहे. रसालो आहे, पर ओनली 1% डिड एवरीथिंग. सो हीअ इन करे चयो हलंदो आहे त इन करे चङी इन्फ्लुएंस हुई सिंध में बिफोर पार्टीशन. इवन आफ्टर पार्टीशन बॉम्बे में ॾिसंदा त केतिरा टिकाणा हुआ, सभु केतिरा शुरू में हुआ, सभु सिंधियुनि मेन जेका असां सिंधियुनि जी ऐं सिखनि जी हिकिड़ी फिलासफ़ी रही आहे, जेको अक़ीदो रहियो आहे त भाईचारे सां रहूं, हिक ॿिए सां प्यार मोहबत कयूं. उन में असांजा सिख भाउरनि जो बि उहो ई भाईबंदी शाह जो बि उहो ई पैगाम हो. पैगाम बिल्कुलु गुरु नानक जो बि साॻियो ई पैगाम आहे. इन करे तमामु जल्दी सां ई जीअं सिखिज़म थोरो एक्सपोजर मिलियो सिंध में, तक में सिंधियुनि खे एक्सेप्ट कयो बिकॉज ऑफ द ग्रेट सिमिलैरिटी इन. असांजो भारत में जेका हिन वक़्तु मोड़ ते जंहिं ते पहुता आहियूं, असांजी जेका लीडरशिप जे हिसाब सां असां वटि कोई अहिड़ो लीडर कोन्हे जेको असांजी सॼी कम्यूनिटीअ खे लीड करे अॻियां वठी वञे. तव्हांखे कोई नालो सुझे थो? त इहा तमामु अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असीं हेतिरो करे सभु में बिज़नेस में अॻियां, कल्चर में अॻियां, सिंधी कल्चर सॼे हिंदुस्तान में ओल्डेस्ट कल्चर सिविलाइज़ेशन जेका झूने में झूनी आहे. ऐं असीं सिंधी जेके आहियूं उहो असुलु ओरिजिनली उतां आहियूं. वी आर नॉट बिन डिस्प्लेस एंड कम बैक और दिस. मोहन दरे टाइम खां वठी अॼु ॾींहं ताईं जेके सिंधी आहिनि उहो ई आहे. पर तमामु इन हूंदे बि एतिरे कदे बि हिकु अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त असांखे लीडरशिप सवली मिली कोन्हे. हिकिड़ो मूंखे त हिकिड़ो थो ॾिसे पहिरियों बि उहो, लास्ट बि उहो राम जेठमलानी तमामु इन जेके सेक्रीफाइस कया आहिनि, जेतिरनि खे मदद कई अथई. उन 10 लख अथसि पर डे कोर्ट में. केतिरनि खे मुफ़्त में ग़रीबनि खे केरु दुखी हूंदो आहे हुनखे हेल्प करिणो. ऐं गुप्त दान बि मूंखे ख़बर आहे. उहो असांजो नेता आहे जेको आम जे सॾ में सॾु ॾिए थो, अची हाज़िर रहे थो. हॾ ॾोखी तमामु मन जो तमामु डीप हेल्प जंहिंखे चइजे. ॿाहिरियां जेके असांजा परॾेही सिंधी सॼण आहिनि उहे सभु जेठमलानी साहिब खे पंहिंजो सभई फॉर्चुनेटली तमामु सुठी ॻाल्हि आहे जो सभिनी रेकग्नाइज़ कयो आहे, हिनखे सम्झो आहे त असांजो लीडर हिकिड़ो इहो ई आहे जेको हर वक़्तु अॻियां आयो आहे ऐं हमेशह कंसिस्टेंट रहियो आहे साॻियो. ऐं को बि हिनखे कॾहिं बि ख़्यालु कोन्हे भई माण्हू छा चवंदा, सिंधियुनि खे थो मदद करे. केतिरा सिंधी लीडर परियां भॼी वेंदा आहिनि, पर हिन जो त आई थिंक एवरी सिंधी कैन बी वेरी प्राउड ऑफ हिम. दे कैन गो ऑल आउट टू सपोर्ट हिम. द लीडर हैज़ कम अप, ही नीड्स फुल सपोर्ट सो दैट ही कैन हेल्प अस मोर एंड वधीक मदद करे असांखे ऐं वधीक सक्सेसफुल वञे. विच में हिकिड़ी थोरी मोमेंट हली हुई त सॼे दुनिया जे सिंधियुनि खे हिकु मंच ते आंदो वञे, जंहिंजे लाइ हिकु वर्ल्ड जे हिसाब सां काई ऑर्गेनाइज़ेशन ठाही वञे.
तव्हांजो हुन बारे में छा उन लाइ बि अगेन सभिनी कयो इहे वरी राम जेठमलानी आहे जेका फोरम ठाही अथई सिंधियुनि जी एंड दैट इज़ फोरम फॉर सोशल एंड पॉलिटिकल राइट्स ऑफ सिंधीज़। यस दैट इज़ द बिग स्टेप फॉरवर्ड, तमामु वॾो स्टेप अॻियां। तव्हां इहो बायो था त हिन फोरम में Yeah. सॼे वर्ल्ड जा सिंधी हिकु मंच ते ईंदा हिक ॿिए सां? उमेद तमामु घणी आहे, बेकार जंहिं ठाही आहे उहो पाण ख़ुदि को बि उनखे पंहिंजो मतिलबु कोन्हे, सेल्फ सेक्रीफाइसिंग मैन, बिल्कुलु ऑनेस्ट, त इनखे उमेदु आहे त हीअ फोरम ज़रूरु ऐं हिकिड़ी यानी तमामु घणे वक़्त खां ज़रूरु थी। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे जो हेॾो लेट थी आहे ऐं हीअ बि राम बि अॻियां पाण ईंदो कोन्हे, न त अॻु में ई ठाहिया। हीअ त असां जॾहिं आयासीं सम्मेलन ते इंटरनेशनल सिंधी सभिनी गॾिजी हिनखे अर्ज़ु कयो त प्लीज़ यू लीडर्स मेक एसोसिएशन वी कैन विल ऑल जॉइन, तॾहिं कई। माण्हू अॼुकल्ह पाण लीडर थियो वञे, एसोसिएशन पिया ठाहिनि पिया कनि, असुलु कोन्हे। असां हिनखे हथ जोड़े अर्ज़ु कयो त प्लीज़। इहे सम्मेलन जी ॻाल्हि निकिती आहे त असांजा दर्शक हिकु इहा ॻाल्हि बि ॼाणणु चाहींदा त छा सम्मेलन ई सिर्फ़ु असांजे ॿोली ऐं कल्चर खे बचाए सघंदा या ॿिया बि के साधन असांखे करणु घुरिजनि, ॿियो बि के एक्टिविटीज़, ॿियो बि कोई राह ॻोल्हणु घुरिजे? ॿियो बि ऑफकोर्स असांखे सिंधी आर वेरी चैरिटेबल ऑल्सो, तमामु चैरिटी खे छा दानवीर माण्हू दानवीर, हा तमामु, एंड हेल्प करणी। इवन शांति निकेतन टैगोर जो वर्ल्ड फेमस हिंदुस्तान में, हाँ सिंधी हिकु स्मॉल 1% ऑफ द पॉपुलेशन, 1% में उनजो मेजर कॉन्ट्रीब्यूशन शांति निकेतन में टैगोर सिंधी जो, ॿियनि जो हो पर मेजर उन्हनि जो। सो नेताजी सुभाष चंद्र बोस उनजो बि उते तॾहिं उते लोकल सिंधी पॉपुलेशन असुल सभु पैसा ॾेई करे सिंगापुर में, हांगकॉन्ग में ॾिसंदा त सिंधियुनि सां नियरली द वर्ड इज़ राइट, भई त ज़ुल्म थियो आहे, हुनजो एप्रिसिएशन त कोन थियो आहे, पर इट इज़ वेरी बैड। सिंधी पंहिंजे हिमत, पंहिंजे लगन सां, पंहिंजे औरचाई सां अॻियां निकिता आहिनि ऐं अॻियां निकिरंदा। हौसलो बुलंद आहे, ये वॾे वॾी अचीवमेंट इहा आहे सिंधियुनि जी। आख़िरी में वेंदे वेंदे मां हिकु सुवाल तव्हां खां पर्सनल पुछणु चाहींदुसि त तव्हांजे ब्रदर गुल्लू लालवाणी जो प्रिंसेस डायना सां कहिड़ो रिश्तो हो? या प्रिंसेस डायना जो लास्ट 1.5 साल खनि शी हैड सम फ्रेंड्स एसोसिएटेड। पछाड़ी में इहो डोडी जेको इजिप्शियन हो जंहिंसां गॾु गुज़ारे वई, हुन सां गॾु उहो 6 हफ़्ता होसि हुन सां। उन खां अॻु में 5-6 हफ़्ता गुल्लू सां। अच्छा, तव्हांजे ब्रदर सां रिलेशन? उते बि हा रिलेशन होसि, पर सॼी इंग्लैंड में सभिनी न्यूज़ पेपर्स मैगज़ीन्स में गुल्लू जे घर में गुल्लू जे ॿारनि सां गॾु वेठी हूंदी। सो सभु अख़बारुनि में भई तमामु घणो चर्चा हुई। रिलेशन रहियो हुननि सां, दोस्तीअ जो रिलेशन चयो वञे थो? दोस्ती, हा सुठी दोस्ती। ऐं असांजी जेका राणी आहे क्वीन एलिज़ाबेथ, यस, उन्हनि सां बि तव्हांजे परिवार जो कोई? यस यस, असांखे उहा ऐं उनजो मुड़ुसु ड्यूक ऑफ एडिनबरो ऐं उनजो पुटु प्रिंस चार्ल्स, सो वी कीप मीटिंग इन कॾहिं उन जेका डिनर एंड पैलेस में, तो उहो अचणु वञणु उन्हनि सां सुठा तव्हांजा तालुकात रहिया आहिनि, तमामु सुठो आहे। तव्हां अॼु ख़ासि इंग्लैंड मां असांजे हिन स्टूडियो में सिंधी सर्वेज प्रोग्राम में शिरकत कई, उन लाइ मां पंहिंजे सभिनी दर्शकनि ऐं पंहिंजे तरफ़ां तव्हांजो आभारी आहियां। महिरबानी, वक़्तु मिलियो त वरी ॿीहर बि काफ़ी ॻाल्हियूं कबियूं। थैंक यू वेरी मच, मूंखे चांस मिलियो सिंधियुनि खे प्रेज़ेंटेशन करणु। थैंक यू।